पिया या कॾहिं को सिलसिलो हलायो पिया? जी जी अल्हम्दुलिल्लाह साईं, हे जेको आहे सन 2000 खां वठी सॼी सिंध में अहले सुन्नत वारनि जे घर, अहले तशी वारनि जे घर, ऐं मां बार बार चवंदो आहियां त हीअ जमात सलवात कमेटी हिन जमात जो वारिस सुन्नी बि आहे त शियो बि हिन जो वारिस आहे। ॿिन्ही जी कुर्बानी आहे। असां सां शिया सुन्नी सभु कटे आहियूं, छो जो क़ुरान चए थो फ़िरका न विझो। असां हीअ अमन जो पैगाम आहे, रहमत लिल आलमीन जी सलवात आहे घर घर में। ऐं साईं असांजो जेको मोहतरम जनाब वाजिबुल एहतराम आशिक़ रसूल आशिक़ हुसैन सीशन कोरट जो रीडर साईं कुर्बान अली सातो साहब जे घर में हर महीने 24 तारीख़ इन घर में अल्लाह जे महबूब नबियुनि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लख सलवात शरीफ़ पढ़ंदा आहियूं। ऐं सॼी दुनिया जे मुसलमाननि खे मां सोशल मीडिया ते टीवी चैनलुनि ते इहो पैगाम ॾियणु थो चाहियां त तफ़रीक़ेबाज़ी ख़तमु कयो ऐं पंहिंजे घरनि में लख दुरूद पाक पढ़ायो। जंहिं घर में लख दुरूद पाक पढ़ियो वियो उहो घर ऐं उहे घर वारा क़यामत ताईं हर मुश्किलात खां महफ़ूज़ थी विया। रब उन्हनि ते रहमतुनि जी बरसात वसाईंदो, अहिड़ी रहमतुनि जी बरसात जो कंहिं फ़रिश्ते खे बि उहा बारिश रहमतुनि जी गिणण जी ताक़त न आहे। इंशाअल्लाह ताला हीअ असांजो घर घर में दुरूद पाक पढ़ण जो सिलसिलो 25 सालनि खां हले थो ऐं इंशाअल्लाह मरण घड़ी ताईं महबूब मिठड़े जी हुसैन जी नाना जी सलवात पढ़ंदा ऐं पढ़ाईंदा रहंदासीं।